चवंदन कीमत चएज वेण वराए साम्हूं का मत कीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज वेण में वराएज त सभु दर सुहागी थे। टिन सिटनि ते मुश्तमिल ही बेत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सुर यमन कल्याण जी दास्तान नंबर 8 में वरतल आहे ऐं शारियो आहिनि गुलाम मोहम्मद शाहवानी साहब, आवाज़ प्रोफेसर मुनीर डोमकी। हाणे सभ खां पहिरियों त असां हिननि टिनि सिटनि जो थोरो ईअं जाइज़ो वठंदासीं। त पहिरीं सिट आहे त चवंदनि कीम चएज। शाह साहब फरमाईंदा त पीपल हू स्पीक इल विल अबाउट यू, people who hurl abuses on you, people who speak something that hurts you, or their words are hurting you, do not say them back whatever they say you। जेकी माण्हू तव्हांखे या असांखे घटि वधि चवनि था या वरी हिकिड़े क़िस्म जी ख़राबु ॿोली कतब आणनि था त शाह साहब फरमाइनि था त उन्हनि खे ॿीहर तव्हां उन्हनि जहिड़ी ज़बानुनि सां इस्तेमालु न कयो, उन्हनि खे ॿीहर वापसि न चओ। चवंदनि क़ीमत चएज, यानी तव्हां रिटॉलिएट न कयो, डू नॉट रिटॉलिएट। वेण वराए साम्हूं, या वरी तव्हांखे को हर्ट थो करे त तव्हां उन्हनि जे बारे में शिकायत करण बि न सिखो। छो जेकी शिकायतूं कंदा आहिनि उहे बि कमज़ोर माण्हू हूंदा आहिनि, जेके सब्र कंदा आहिनि उहे बहादुर हूंदा आहिनि। चवंदनि क़ीमत चएज वेण वराए साम्हूं का मत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज। हाणे लाज़मी ॻाल्हि आहे, जेकी माण्हू असांखे घटि वधि ॻाल्हाइनि था या उन्हनि जा अल्फाज़ इख़लाक़ खां किरियल हूंदा आहिनि या सुठा न हूंदा आहिनि या पढ़ियल लिखियल वांगुरु न हूंदा आहिनि या तहज़ीब याफ़्ता माण्हुनि वांगुरु न हूंदा आहिनि, त उहे ॾुखाईंदा त आहिनि नो डाउट, पर उन खां अलावा उहे कावड़ ॾियाराईंदा आहिनि, ॾम ॾियाराईंदा आहिनि। असांखे कावड़ ईंदी आहे घणी ऐं असां रिटॉलिएट रिएक्ट करण ते मजबूर थियूं था। पर शाह साहब था चवनि नो नो, दिस डज़ नॉट सूट टू यू। वेल civilized people who tolerate what others say to them, they never react, they never behave in the manner as they were treated or dealt by those who were ill-mannered। So कावड़ खे हाणे कीअं डील कजे, जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी कावड़ को असांखे ॾियाराए थो पियो को माण्हू, त पोइ उनखे कीअं डील कजे। त शाह साहब चवनि था त जेकॾहिं उनखे बि तव्हां माना जीअं न ख़ुशी खे टेम कबो आहे, माण्हू पालींदो आहे ख़ुशीअ खे, ईअं कावड़ खे बि रोज़ तव्हां ट्रेन कयो ऐं उनखे ख़तमु करण जी कोशिशि कयो। का मत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बुक पढ़ियो हुजे, इंटरनेशनल मूं पढ़ियो बुक आहे, उहो तक़रीबन पंहिंजी कॉलेज डेज़ में पढ़ियो, उन बुक जो नालो हो एंगर एंड फ्रस्ट्रेशन, ऐं उहो किताबु लिखियलु हो मशहूरु इंटरनेशनल ऑथर जो साइकोलॉजिस्ट जो डॉक्टर पॉल हॉक जो। In that book, Dr. Paul Hawke suggests how to, decrease your anger. And he suggests a similar thought, as Shah Latif suggests here. का मत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज। का मत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज। It means if you really want to end your anger or, ill temperament, or if you are angry every time, every now and then over even petty matters, the best way to decrease your anger is to keep on meditating, thinking that which are the things which provoke you or make you angry on everyday basis. Try to cogitate over them, think about them, and try to decrease your anger by brooding a lot. A similar thought has been presented by Shah Sahab. का मत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज वेण में वराएज। Do not complain, do not learn to complain, do not grumble, because those who grumble, those who complain, those who retaliate, react, they are the weakest people। The sab dar suhagi the, and the door, the way to become happy or spiritually happy is that you tolerate whatever is being said to you by those who are ill-mannered, uncivilized, uneducated, uncultured, unlearned, unwise, and more importantly, unlearned। So in the end, I would say that चवंदनि क़ीमत चएज वेण वराए साम्हूं
का मत क़ीमत जहिड़ी रोज़ ॾमर खे ॾेज वेण में वराएज त सभु दर सुहागी थिए. Thank you all. This is the voice of Professor Amir Dumki and poetry by Shah Abdul Latif Bhattai, the great, great poet of the world.